अस्सलाम वालेकुम, ज़ाहिद हेयर एंड आई वेलकम ऑल ऑफ यू। अच्छा, जीअं त पहिरीं टॉपिक आहे ह्यूमन एयर, इंसान जो कन। ठीकु आहे। हाणे कन जेको आहे सो तव्हां सभिनी खे ख़बर आहे त हिकु इलाही इम्पोर्टेंट जेको आहे सो ऑर्गन आहे इंसान जी बॉडी जो। जेकॾहिं कन जे अंदरि का ख़राबी अचे थी, तव्हांजे ॿुधण जी सलाहियत में का कमज़ोरी अचे थी या ॿुधण जी सलाहियत ई वञे थी हली, ठीकु आहे न, या उन में का अहिड़ी डिसफंक्शनलिटी अचे थी त तव्हां बैलेंस ई नथा करे सघो बॉडी जो। ठीकु आहे। कन त हिकु ॿुधण जी सलाहियत तव्हांजी जे लाइ जेको आहे मेन ऑर्गन आहे। ॿियो तव्हांजी बॉडी जो जेको बैलेंस आहे न, ठीकु आहे न, इक्विलिब्रियम एंड हियरिंग, ॿिन्हिनि जी फंक्शनिंग में जेको आहे सो बैलेंसिंग जी फंक्शनिंग में कन जो मेन रोल आहे। सही आहे। त अॼु पाण कन खे थोरो डिटेल में पढ़ंदासीं, हुन में जेके MCQs निकिरींदा उहे तव्हां सभिनी खे ख़बर पइजी वेंदी, पर हिकु डिटेल जेको आहे न थारोली पढ़ंदासीं जीअं तव्हांखे हिन जी हिकु प्रॉपर जेको आहे सो क्लासिफिकेशन सम्झ में अची वञे। सही आहे। हाणे असां जेको कन आहे उहो छा कंदो आहे त उहो चार्ज कंदो आहे। ठीकु आहे। कलेक्टिंग साउंड। हाणे जेके बि ॾिसो, हाणे को बि माण्हू ॻाल्हाए थो, तव्हां उन जे जेके अचे थी उनजे अंदरि जेके वेव्स अचनि थियूं उहे साउंड वेव्स आहिनि। ठीकु आहे न। उहे लहरूं जेके आहिनि उहे आवाज़ जूं लहरूं हूंदियूं आहिनि। ठीकु आहे। पोइ कनि छा कंदो आहे, उनखे कलेक्ट कंदो आहे, पोइ उनखे प्रोसेसिंग कंदो आहे। ठीकु आहे। कलेक्ट करण खां पोइ उनखे प्रोसेस करे पोइ जेको आहे सो उनखे सेंड कंदो आहे साउंड सिग्नल टू ब्रेन। ठीकु आहे। ब्रेन पोइ छा कंदो आहे, उनखे हिकु शेप ॾींदो आहे। ठीकु आहे। जीअं आवाज़ आहे, लेट सपोज़ हाणे हिन नालो नेम लिखियलु आहे या वर्चुअल लिखियलु आहे, या हीअ जेको आहे सो क्लिप बोर्ड आहे। ठीकु आहे। या को तव्हांखे चए थो, तव्हांजो नालो पुकारे थो, त पोइ छा थींदो आहे, कनि उन जेकी आवाज़ ईंदो उनखे कलेक्ट कंदो, उनखे प्रोसेस कंदो ऐं ब्रेन ॾे सिग्नल मोकिलींदो। ब्रेन जेको आहे सो उनखे पोइ उन कोड खे डिकोड कंदो, पोइ तव्हांखे ॿुधाईंदो त भाउ फलाणे माण्हू हीअ लफ़्ज़ चयो आहे। ठीकु आहे। त हाणे इनखे जेको आहे सो पाण थोरो डिटेल में पढ़ंदासीं त इहो कीअं ब्रेन ताईं फंक्शन कीअं थो पुॼे कन जो। आउटर जेको आहे सो एयर खां वठी करे सिधो ब्रेन ताईं इहा शइ कीअं थी पुॼे, कीअं ब्रेन कन जेको आहे सो फंक्शन थो करे। हाणे जेकॾहिं पाण ॾिसूं त जेको कन जेको पाण थींदो आहे उन जा टे पार्ट हूंदा आहिनि। ठीकु आहे। बेसिकली हिकिड़ो आउटर एयर हूंदो आहे, मिडल एयर हूंदो आहे एंड इनर एयर हूंदो आहे। ठीकु आहे। हाणे आउटर जेको असांजो ॿाहिरियों जेको कन हूंदो आहे उहो हूंदो आहे जेको पाण खे नज़र ईंदो आहे, जेको ॿाहिरि निकितलु हूंदो आहे, इनखे पाण आउटर एयर चवंदा आहे। ठीकु आहे। हाणे इहो आउटर एयर जेको आहे सो इन जे अंदरि फनल लाइक स्ट्रक्चर हूंदो आहे। ठीकु आहे। तव्हां ॾिसो त तव्हांजे कन में जिथे विच औरतूं विझंदियूं न वाला हेठि हूंदो आहे जेको बिल्कुलु आहे, इनखे पाण पीना चवंदा आहियूं या ओरिसल बि चवंदा आहियूं, या पीना इन जो जेको आहे सो हिकिड़ो नालो हूंदो आहे। ठीकु आहे। त इहो जेको आहे सो ॿाहिरियों पार्ट आहे। ठीकु आहे। ऐं इहो एस शेप में हूंदो आहे, जेकॾहिं तव्हां हिनखे सही तरीक़े सां अंदरि ॾिसो त इहो एस शेप में हूंदो आहे। ठीकु आहे। ऐं इन में ई जेको एक्सटर्नल ऑडिटरी मेटियर्स या एडिटरी केनाल हूंदो आहे, इहो ॿाहिरियों जेको हूंदो आहे उनखे एस शेप वारे खे इनखे पाण इहो चवंदो आहे ऑडिटरी मीटर्स केनाल। ठीकु आहे। या ऑडिटरी केनाल पाण इनखे चवंदा, जंहिंजे ज़रिए जेको आहे सो कन में आवाज़ु वेंदो आहे, जेको विच वारो हूंदो आहे। ठीकु आहे। जेको सोराख़ जो जेको आहे जेको जिथां सोराख़ शुरू थिए थो उहा शइ। सही आहे। उन खां पोइ जेकॾहिं अॻिते इन शइ खे पाण ॾिसूं त बाबा उहो पुछंदो त पीना कहिड़ो हूंदो आहे, त तव्हां पीना हिते ई तव्हां हिन लेक्चर जे दौरान ई टच कयो जिथे औरतूं कननि में ज्वैलरी पाईंदियूं आहिनि। ठीकु आहे। उहो जेको आहे सो पीना आहे। सही आहे। ऐं जेको मथियों पार्ट आहे इहो सॼो जेको ॿाहिरि निकितल आहे इन सॼे खे पाण आउटर एयर चवंदा। ठीकु आहे। इन में जेको विच में जेको एस शेप वारो आहे जंहिंसां सुराग निकिरे थो उनखे पाण छा चवंदा आहियूं, ऑडिटरी मीटर्स या ऑडिटरी केनाल चवंदा। ठीकु आहे। हाणे ओरिसल जेको हूंदो आहे उहो छा थो करे, कन खे कलेक्ट करण में, साउंड कलेक्ट करण में मदद ॾींदो आहे। ठीकु आहे। कि जेको बि तव्हांखे को नालो पुकारे थो या तव्हांखे कुझु चवे थो त ओरिसल छा कंदो आहे त उन जेके ट्रेवलिंग साउंड वेव्स आहिनि उनखे कलेक्ट कंदो आहे थोरो एयर। ठीकु आहे। ऐं डायरेक्टली उनखे काॾे मोकिलींदो आहे, ऑडिटरी मीटर्स में जेको सोराख़ में शुरू थिए थो। ठीकु आहे। अंदरि ऐं उहो जेको आहे सो वञी करे अल्टीमेटली हिट कंदो आहे। 23 मार्च आहे, ॿार रुगो पाकिस्तान डे मल्हाईंदा माण्हू, इन लाइ माज़रत। ठीकु आहे। हाणे जॾहिं ऑडिटरी मीटर्स ते उहो अची करे किरंदो आहे आवाज़ु, त पोइ छा कंदो आहे, उहो उनखे मोकिलींदो आहे काॾे, हिकिड़ी मेम्ब्रेन आहे। ठीकु आहे। जंहिंखे पाण एयर ड्रम बि चऊं था। ठीकु आहे। जंहिंखे टिम्पेनिक जेको आहे सो टेम्पेनिक तव्हां खणी चओ, उनखे मेम्ब्रेन चयो वेंदो आहे। ठीकु आहे। हाणे टेम्पेनिक मेम्बर या एयर ड्रम जेको आहे सो इहो इक़्ताम थींदो आहे वञी करे। इहा जेकी आहे हिकिड़ी बाउंड्री आहे बिटवीन मिडिल एयर एंड आउटर एयर जे विच में। ठीकु आहे। पाण पढ़े थो त एयर जा टे क़िस्म आहिनि, आउटर, मिडिल एंड इनर। ठीकु आहे। आउटर में कहिड़ा कहिड़ा हूंदा, पीना हूंदी आहे। ठीकु आहे। ऑडिटरी मीटर्स हूंदो आहे या ऑडिटरी केनाल तव्हां चओ। ठीकु आहे न। एयर केनाल जेको न पाइप, हाणे हीअ ॾिसो न, हीअ ॿाहिरियों शेप हूंदो आहे न, हीअ जेको हीअ ॿाहिरियों शेप। ठीकु आहे। हे कन जो। हाणे हितां हे जेको केनाल वञे थो, हे इनखे पाण चवंदा आहियूं एयर केनाल। हीअ वारो हीअ एयर केनाल हूंदो आहे। हीअ हेठियां जेकी आहे सो तव्हां नज़र ईंदो हूंदो, हे पीना हूंदी आहे। ठीकु आहे। हे आउटर एयर
सही आहे। हाणे हिते जेको आहे न सो हिते जिथां मिडिल एयर शुरू थिए थो हिते हूंदो आहे एयर ड्रम, ठीकु आहे न। हाणे एयर ड्रम जेकी आहे हिकिड़ी बाउंड्री आहे छाजे विच में, आउटर एंड मिडिल एयर जे विच में। उहो पुछंदो आहे त आउटर एंड मिडिल एयर जे विच जी बाउंड्री आहे उहो कहिड़ी शइ डिवाइड करे थी, या बाउंड्री खे पाण छा था चऊं, त उनखे पाण एयर ड्रम चऊं था, ठीकु आहे। एयर ड्रम या टेम्पेनिक मेम्ब्रेन, ठीकु आहे। ॿिन्हिनि में उहो जेको बि ऑप्शन आहे तव्हांखे उहो चूज़ करिणो आहे। हा, जॾहिं बि साउंड वेव्स वञी करे एयर ड्रम ते किरनि थियूं, जेको हीअ शइ आहे, ठीकु आहे, हितां वयूं साउंड हिन कलेक्ट कयूं एयर जेको आहे सो केनाल जे थ्रू, ठीकु आहे, उहो वञी करे एयर ड्रम ते जॾहिं किरंदियूं आहिनि न त उते वाइब्रेट थींदो आहे, ठीकु आहे न। ऐं पोइ वाइब्रेट थियण खां पोइ उहो ट्रांसफ़र कंदो आहे उन साउंड एनर्जी खे काॾे, टाइनी बॉन्स हूंदा आहिनि मिडिल एयर जे अंदरि, जेको आहे सो नंढा नंढा बिल्कुलु बॉन्स हूंदा आहिनि, हल्का हल्का नंढा नंढा बॉन्स हूंदा आहिनि, ठीकु आहे। उन जी तरफ़ उन एनर्जी खे या उन साउंड एनर्जी खे उहो ट्रांसफ़र कंदो आहे। केरु कंदो आहे ट्रांसफ़र, एयर ड्रम कंदो आहे, ठीकु आहे, मिडिल एयर जे विच में। उते वञी करे उहो उनखे वाइब्रेशन जी शिकिल में ॾींदो आहे। त आउटर एयर में जॾहिं बि पाण शइ का ॿुधंदा आहियूं त उहा वञी करे ऑडिटरी कैनाल छा कंदो आहे त उन साउंड वेव्स खे कलेक्ट करे उनखे सिधो ऑडिटरी मीटर्स ते मोकिलींदो आहे। ऑडिटरी मीटर्स छा कंदी आहे, उनखे एयर ड्रम ॾे मोकिलींदी आहे। एयर ड्रम पोइ छा कंदो आहे, जॾहिं एयर ड्रम क्रॉस थींदो आहे त पोइ मिडिल एयर शुरू थिए थो। उहो अंदरि जेको आहे सो मिडिल एयर जे अंदरि टाइनी बॉन्स, नंढा नंढा बिल्कुलु हल्का हल्का बॉन्स हूंदा आहिनि, ठीकु आहे, उहे पाण पढ़ंदा अॻिते, 3 हूंदा आहिनि, कहिड़े क़िस्म जा आहिनि, उन्हनि ॾे मोकिलींदो आहे मिडिल एयर में, ठीकु आहे। मिडिल एयर में वञी करे उहो छा जी शिकिल में उते पुॼंदा आहिनि, वाइब्रेशन जी शिकिल में पुॼंदा आहिनि, ठीकु आहे। हाणे उहे जेके आहिनि सो कहिड़ा कहिड़ा आहिनि, जेके 3 पार्ट्स पाण पढ़िया आहिनि, इनर एयर, ठीकु आहे, आउटर एयर जेको आहे सो मिडिल एयर एंड इनर एयर। हाणे जेकॾहिं पाण ॾिसूं नंबर 2 ते मिडिल एयर, नंबर 1 त पंहिंजो थी वियो न आउटर एयर। हाणे मिडिल एयर में जेके उहे टाइनी बॉन्स हूंदा आहिनि उनखे पाण छा चवंदा आहियूं, ऑडिटरी ऑसिसेल्स चवंदा आहियूं, ठीकु आहे। ऑडिटरी ऑसिसेल्स जेके हूंदा आहिनि उहे अॻिते वञी करे 3 हिसनि में मुश्तमिल हूंदा आहिनि, जेके इम्पोर्टेंट आहिनि ऐं जेके MCQs में पुछिया वेंदा आहिनि, ठीकु आहे। कहिड़ा कहिड़ा आहिनि, नंबर 1 ते हैमर हिन खे चवंदो हूंदो आहे, मेलियस, ठीकु आहे। नंबर 2 ते इनकस या एनिवल। नंबर 3 ते स्टेप्स या स्टायरप, ठीकु आहे। हे स्टेप्स चयो वेंदो आहे, जेको असांजी बॉडी जो स्मॉलेस्ट बोन कहिड़ो आहे उहो बि स्टेप्स आहे, ठीकु आहे, इहो कन जे अंदरि हूंदो आहे। त जॾहिं बि एयर ड्रम मिडिल एयर जे अंदरि साउंड खे मोकिलींदो वाइब्रेशन जी शिकिल में, जो उते अची वाइब्रेशन जी शिकिल में वञी करे उहा 3 जेको आहे सो पार्ट्स में वञी करे किरंदा, ठीकु आहे। टाइनी बॉन्ड्स हूंदा आहिनि, कहिड़ा कहिड़ा हूंदा आहिनि, मिलियस हूंदो आहे, इनकस हूंदो आहे एंड स्टेप्स हूंदो आहे, ठीकु आहे। हाणे इहे जेके आहिनि सो हैंडल कनि था, जेको मिलियस हूंदो आहे न एयर जे अंदरि, उहो एयर ड्रम सां बिल्कुलु कनेक्टेड हूंदो आहे, ठीकु आहे। हे जेके बॉन्ड्स आहिनि इहे बिल्कुलु एयर ड्रम सां कनेक्टेड ई हूंदा आहिनि, ठीकु आहे। हाणे हिकिड़ी ॿी हूंदी आहे त तव्हां ॾिसंदा हो जॾहिं बि तव्हां पाणी पीओ था, तव्हांखे गीत अची थी वञे या का अहिड़ी शइ थी वञे, तव्हां नक में पाणी निकिरी ईंदो आहे, ठीकु आहे। त इहो कहिड़ो केनाल आहे जेको नक खे जेको आहे सो थ्रोट सां जेको आहे सो, और कन खे थ्रोट सां जेको आहे सो मिलाए थो, ठीकु आहे, या नक सां मिलाए थो। इहो जेको हिकिड़ो ई केनाल अचे जेको थ्रोट सां बि मिलाए थो, नक सां बि मिलाए थो, सिधो वञी करे कन सां मिलाए थो, इनखे पाण छा था चयूं, यूस्टाचियन ट्यूब चऊं था, यूस्टाचियन ट्यूब, ठीकु आहे, या इनखे ऑडिटरी बेस बि चवंदा। इहो बि पुछियो वेंदो आहे, इहो छा थो करे, इहो मिडिल एयर खे सिधो वञी करे कनेक्ट करे तव्हांजे थ्रोट सां, निड़ी सां, ठीकु आहे, उन सां गॾु नेसल कैविटी सां बि, नक सां बि, सही आहे। हा, इहो ई अलाउ कंदो आहे छा के त इहा एयर जेकी बि ईंदी आहे कन में जे अंदरि, ठीकु आहे, उहा पास थिए बिटवीन टेम्पेनिक कैविटी जेकी पाण हाणे पढ़ी आहे, जेकी मेम्ब्रेन आउटर एयर ड्रम जेको हूंदो आहे, ठीकु आहे, एंड आउटसाइड ऑफ द बॉडी बाय द वे ऑफ थ्रोट एंड माउथ। त उहा एयर जेकी आहे सो पंहिंजी माउथ एंड थ्रोट जे ज़रिए जेको आहे सो जेकी निकिरंदी आहे या पास थींदी आहे, उहा छाजे थ्रू थींदी आहे, इन ट्यूब जे थ्रू थींदी आहे, ठीकु आहे। हा, इहो ई इम्पोर्टेंट हूंदो आहे, ठीकु आहे। यूस्टाचियन ट्यूब जेको आहे सो इहो मेन इम्पोर्टेंट रोल प्ले करे थो छा में, त इहो एयर प्रेशर खे, जेको बि एयर प्रेशर हूंदो आहे एयर ड्रम जे अंदरि ऐं एयर ड्रम जे ॿाहिरि वाइट साइड, मतिलबु मिडिल एयर में एंड आउटर एयर में, ठीकु आहे, उनखे जेको आहे सो बैलेंस कंदो आहे, ठीकु आहे। इहो ई नॉर्मल हियरिंग जे लाइ इम्पोर्टेंट हूंदो आहे। तव्हांखे इहो MCQ अची वेंदो, नॉर्मल हियरिंग लाइ कहिड़ो इम्पोर्टेंट आहे, त यूस्टाचियन ट्यूब नॉर्मल हियरिंग लाइ इम्पोर्टेंट आहे, ठीकु आहे। इहो बैलेंसिंग बि कंदो आहे इनर एयर में, आउटर एयर में बि एंड मिडिल एयर में बि। उन खां पोइ अचे थो इनर एयर, आख़िरी पार्ट जेको हूंदो आहे। हाणे इहो छा आहे त इन में हिकु कॉम्प्लेक्स सिस्टम हूंदो आहे इंटर कम्युनिकेटिंग चैम्बर्स जो, नंढा नंढा चैम्बर्स हूंदा आहिनि इन में, जंहिंखे पाण लेब्रिनेथ चवंदा आहियूं, ठीकु आहे। हाणे लेब्रिनेथ जेको आहे सो फर्दर 2 शयुनि में डिवाइड आहे, ठीकु आहे। हिक खे पाण कोलिया चवंदा आहियूं, ठीकु आहे। ॿियो जेको आहे सो ॿिए जे अंदरि 3 सेमी कंडक्टर सर्कुलर केनाल्स अचंदा, ठीकु आहे, जंहिंमें इंटीरियर आहे, पोस्टीरियर आहे एंड लेटरल आहे, ठीकु आहे। हाणे कोलिया जेको आहे सो ऐं इहे 3 सेमी कंडक्टर केनाल जेके आहिनि सो इहे छाजा हिसा आहिनि,
इनर केनाल जा आहिनि, मतिलबु इनर केनाल जेको आहे सो ॿिनि शयुनि में डिवाइडेड आहे। हिकु कोलिया अची थो वञे, ॿियो 3 सेमी सर्कुलर केनाल्स अची था वञे, इंटीरियर, पोस्टीरियर एंड लेटरल। ठीकु आहे। हाणे हे जेके लिबरिने थियनि, ठीकु आहे न, इहे छा था कनि, इहे सेंस ऑफ इक्विलिब्रियम जी फंक्शन प्रोवाइड कनि था कन जे अंदरि। ठीकु आहे। जेको बि पंहिंजे कन जे अंदरि इक्विलिब्रियम माना आवाज़ खे सही समझ में जेको पुॼंदो आहे, उन में इहे मेन रोल प्ले था कनि। ठीकु आहे। हाणे जेकॾहिं पाण ॾिसूं हिन में, त हिन जे अंदरि हिकु बोनी चैम्बर हूंदो आहे। ठीकु आहे न, वेस्टी ट्यूब बि हिनखे चयो वेंदो आहे बोनी चैम्बर खे। बोनी चैम्बर माना हॾनि जो हिकिड़ो चैम्बर हूंदो आहे। ठीकु आहे न। इहो छा कंदो आहे, इहो कोक्लिया एंड सेमी सर्कुलर केनाल जे विच में जेको आहे सो लोकेटेड हूंदो आहे। ठीकु आहे। इन ॿिन्हिनि खे डिवाइड कंदो आहे। इहो बि MCQ अची सघे थो त इन ॿिन्हिनि खे डिवाइड केरु थो करे, त उहो वेस्टी ट्यूब थो करे। ठीकु आहे। वन पेपर जे हिसाब सां शयूं यादि कंदा हलो। ठीकु आहे। लेबनेथ जा 2 पार्ट आहिनि, कहिड़ा कहिड़ा आहिनि उहे पाण पढ़ी आयासीं। ठीकु आहे। 3 सेमी सर्कुलर केनाल्स कहिड़ा कहिड़ा आहिनि, इंटीरियर, पोस्टीरियर एंड लेटरल। ठीकु आहे। इनर केनाल्स जे अंदरि कहिड़ी कहिड़ियूं शयूं आहिनि, कहिड़ी शइ ते डिवाइडेड आहे या कहिड़ी शइ ते मुश्तमिल आहे, उहा बि शइ पाण पढ़ीसीं। ठीकु आहे। हाणे हिन खां पोइ इहो पुछंदो आहे जेकी हीअ कोलिया आहे, ठीकु आहे न, इन जे अंदरि जेको आहे सो कहिड़ी शइ सां इहो फिल्ड हूंदो आहे, त इहो इन जे अंदरि हिकिड़ी शइ ईंदी आहे पेरी लिम्प। ठीकु आहे। इहो अहिड़ो लिम्प हूंदो आहे इन जे अंदरि, पेरी लिम्प जंहिंखे पाण चवंदा आहियूं, उन सां इहा शइ फिल्ड हूंदी आहे। ठीकु आहे। उहा ई इन शइ जे अंदरि हूंदी आहे। सही आहे। उन खां पोइ जेकॾहिं पाण इनखे ॾिसूं त इनखे ॾिसूं पाण, त हाणे जेको इहो कोलिया आहे, हिनखे थोरो जेको न सम्झी वञो। हाणे इहो जेको कोलिया आहे, इन जेको नेम जेको आहे हिनखे ॾिनो आहे, इन में छो त क्वाइल्ड सेल्स हूंदा आहिनि या स्नेल टाइप जा हूंदा आहिनि। ठीकु आहे न। ऐं इन्हनि जे अंदरि हिकु बोनी कोर हूंदो आहे। बोनी कोर माना हॾे जो कोर हूंदो आहे। ठीकु आहे। इन जे अंदरि थिन ॿिया बि थोरा नंढा नंढा थिन बोनी जेको आहे शेल्फ हूंदा आहिनि अंदरि में। ठीकु आहे न। उन जे अंदरि में छा हूंदी आहे, हवा हूंदी आहे। ठीकु आहे न। कोर जे अंदरि हवा हूंदी आहे जेकी स्क्रू करण में, ठीकु आहे न, या जेके आहे सो उन जे अंदरि जेको आहे सो थाउज़ेंड्स ऑफ इलास्टिक फाइबर्स हूंदा आहिनि। हाणे इहे शयूं थोरो डिटेल थींदियूं, वन पेपर जे हिसाब सां कंहिं कम जी शइ न आहे। ठीकु आहे। इन में तव्हां इहा सिर्फ़ु तव्हां कोक्लिया खे तव्हां इहो ई हिनखे सम्झी वञो हिनजी, त इन इहो जेको आहे सो फिल्ड हूंदो आहे छा सां, हाणे तव्हांखे ॿुधायां, पेरी लिम्प सां। ठीकु आहे। उन खां अलावा सेमी सर्कुलर केनाल खे ऐं कोक्लिया खे जेको आहे सो पाण में डिवाइड करे थो करे, वेस्टिब्यूल थो करे। ठीकु आहे। उन खां अलावा मिडिल एयर में छा ते हूंदो आहे, 3 स्मॉल बोन्स हूंदा आहिनि उन में। ठीकु आहे। जंहिंखे पाण ऑडिटरी ऑसिसल्स चवंदा आहियूं। उहे कहिड़ा कहिड़ा आहिनि, मेलियस आहे, इनकस आहे एंड स्टेप आहे। स्टेप जेको आहे स्मॉलेस्ट बोन इन आवर बॉडी या इन ह्यूमन बॉडी आहे। ठीकु आहे। उन खां अलावा आउटर एयर में पाण पढ़ी आयासीं, त आउटर एयर में जेको आहे सो ओरिसल हूंदो आहे, जंहिंखे पीना पाण चवंदा आहियूं, हेठि हूंदो आहे। ठीकु आहे। इहो छा कंदो आहे, इहो ॿाहिरों साउंड वेव्स खे कलेक्ट कंदो आहे, उन जे थ्रू पोइ वरी एक्सटर्नल ऑडिटरी मीटर्स या ऑडिटरी केनाल जे थ्रू, एयर केनाल जंहिंखे पाण चवंदा आहियूं, सिधो वञी करे एयर ड्रम ते उनखे मोकिलींदो आहे। ठीकु आहे। एयर ड्रम जेको आहे सो उनखे वरी पोइ वञी मिडिल एयर में उछलाईंदो आहे। ठीकु आहे। हाणे इहो जेको आहे सो मेन बेसिक शयूं। हाणे हिन में MCQ जेके निकिरंदा आहिनि एयर में, उहो ई पुछंदो आहे त बाबा स्मॉलेस्ट बोन कहिड़ो आहे। ठीकु आहे। एस्ट्रियन जेकी ट्यूब आहे, उनजो कहिड़ो फंक्शन आहे, जेकी थोर खे कनेक्ट करे थी एयर सां या वरी नेज़ल सां। ठीकु आहे। या जेकी एयर पैसेंजर आहे पासिस करे थी, उहो कहिड़ी ट्यूब आहे, उन नालो छा आहे, त उहा बि आहे सेम आहे। ठीकु आहे। उन खां अलावा तव्हां इहो पुछंदो त स्टायरअप जेको आहे कहिड़ो हूंदो, स्टेप जो ई हूंदो नालो, सेम ई आहे। ठीकु आहे। इनकस जेको आहे विलियस जेको आहे सो हैमर। ठीकु आहे। उन खां अलावा इहो बि तव्हां उहो पुछी सघे थो त बाबा जेको आहे सो कहिड़ी जेको आहे सो छा सां फिल्ड हूंदो आहे, जेको आहे सो इहो कोक्लिया जेको आहे सो इहो छा सां फिल्ड हूंदो आहे, इहो पेरी लिम्प सां फिल्ड हूंदो आहे। ठीकु आहे। इन में वञी करे जॾहिं इन ते ई वञी करे आख़िरी जेको आहे सो जेको कोक्लिया आहे, उहो ई वञी करे पोइ ब्रेन ॾे सिग्नल मोकिलींदो आहे। ठीकु आहे। त साउंड वेव जेको आहे सो ॿाहिरों जीअं ईंदियूं आहिनि, उनखे ओरिसल्स रिसीव कंदो आहे, उहो रिसीव करे पीना जे थ्रू काॾे मोकिलींदो आहे, एयर ड्रम में। एयर ड्रम जेको आहे सो उनखे इनर एयर में, ठीकु आहे न, जंहिंखे जिते कोक्लिया आहे उहो मोकिलींदो आहे, कोक्लिया उनखे पोइ वरी ब्रेन ॾे मोकिलींदो आहे, ब्रेन पोइ उनखे शेप कंदो आहे, डिकोड कंदो आहे उन साउंड वेव्स खे, त अॻिलो माण्हू छा थो चवे। ठीकु आहे। हाणे हिते एयर बोन्स आहिनि, उहे साॻा आहिनि जेके मां हिते ॿीहर लिखिया, तव्हां जेके पढ़ी आया आहियूं, कहिड़ा कहिड़ा आहिनि, जेके ऑडिटरी जेको आहे सो ऑसिसल्स आहिनि। ठीकु आहे। उन में जेको आहे सो अचे थो मेलस अचे थो, ऐं इनकस अचे थो, स्टेप्स अचे थो। त एयर में इन खां वधीक ॿियो को MCQ न ईंदो, हिनखे MCQ जे हिसाब सां ई बसि तयारु करिणो आहे। ऐं इंशाल्लाह सुभाणे जेको आहे सो पाण हिकु ॿिए टॉपिक सां मिलंदा। अल्लाह हाफ़िज़।